दुनिया के अज़ीम बुज़ुर्ग ऐं शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 344 जनम ॾींहुं बिरशाह में दरगाह भिटाई जे अहाते मल्हायो वञे। इन हवाले सां दरगाह भिटाई ते चरागाह करे मज़ार खे ऐं आलीशान तक़रीब पिणु मुनक़िद कई वई। दरगाह भिटाई जे क़ाइम मक़ाम सजादा नशीर सैयद खावर हुसैन शाह भिटाई, सादातन सैयद जवाद हुसैन शाह, शाह करीम बुलड़ी वारे जे गादी नशीन सैयद असद शाह समेत भिटाई जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि सां गॾिजी तक़रीब में शिरकत कई। दरगाह भिटाई जे क़ाइम मक़ाम सजादा नशीन सैयद खावर हुसैन शाह दरगाह भिटाई जे मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरण बाद दरगाह जे सहन में भिटाई जे जश्न विलादत बा सादत जो केक पिणु काटियो। जश्न विलादत वारे तक़रीब जी शुरूआत भिटाई जे रागी फ़क़ीरनि सां शाह साईं जो राग पेश कयो, जॾहिं त तक़रीब में मुख़्तलिफ़ सूफ़ी रागिन पारां शाह भिटाई, सचड़ सरमस्त, लाल शहबाज़ कलंदर ऐं ॿियनि बुज़ुर्गनि शाइरी मां कलाम पेश कया विया।